जी बिल्कुल, मैं इन वक्त मौजूद आया प्रेस क्लब ठुल अॻियां। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ एक हफ़्ते अंदर 60 रुपये पेट्रोल की कीमत में वाध करे आवाम मथा महंगाई जो बम किरायो है। ठुल के मुख़्तलिफ़ तंजीमन तरफ़ा प्रेस क्लब ठुल अॻियां पेट्रोल की कीमत में वाध बाबत एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। वधीक मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। ये अनुमान ज़ाहिर क्या सियासी पार्टी के दोस्तन ख़ास करे असांजे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी त ही जेके करप्टन इन्हनि जो ठा ही ठगी ते आहे त पाकिस्तान जे अवाम खे कीअं लुटूं। पर माण्हुनि में इहो थोरो घणो आसरो हो त इमरान ख़ान हेॾी महांगाई कई, मुल्क जी भींग कई, पर हिननि त उन ई खां बि कमु चाढ़े छॾियो आहे। तव्हां ॾिसो त 10 ॾींहंनि जे अंदरि पेट्रोल में 60 रुपए जो इज़ाफ़ो, 30 रुपया हिकु दफ़े, 3 दफ़ा ॿिए दफ़े, अञा बि चवनि था त तयारु रहो। इन जे करे हिननि पाकिस्तानी अवाम ख़ासि करे सिंध जी अवाम खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो आहे, जंहिंजे लाइ असीं तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां हिन सरकार जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं उन खे चिता था ॾियूं त जेसीं ताईं हारी पोरियत ऐं ग़रीब जेको माण्हू आहे हिन वक़्तु हिकु वेलो खाइणु उन जे लाइ मुश्किल थी वियो आहे ऐं जेसीं ताईं अवाम खे रिलीफ न ॾींदा असीं हिन हुकूमत जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज रहंदा। ठुल जा गरीब मिसकिन माण्हू रोडनि ते आहिनि, सरापा एहतजाज आहिनि। हिननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे, ख़ुदा जे वास्ते ग़रीबनि ऐं मिसकिननि खे जीअण जो हक़ ॾियो। अॼु हालत हीअ आहे जो ग़रीब पोरेत मज़दूर हारी उन जे घर जो जेको चुल्हो ॿरणु बंदि थियो आहे। हर शइ खे महांगो कयो वियो। गुज़िरियल 10 ॾींहंनि जे अंदरि 60 रुपया जेको आहे हिननि पेट्रोल महांगो करे IMF ऐं वर्ल्ड बैंक जा जेको सभु शर्त मञे करे गोॾा खोड़े छॾिया आहिनि। असां हितां जे नाल हुकमरान खे ॿुधाइण था चाहियूं त हे नाल हुकमरानो ग़रीब अवाम ते रहम खाओ। अॼु इहे अवाम जेकॾहिं रोडनि ते निकितल आहिनि, ईअं न थिए जो जॾहिं हिननि अवामनि जा हिननि जा हथ मथे आहिनि, हिननि जा मथे ते हथ अची विया आहिनि। जॾहिं इन्हनि माण्हुनि जा हथ अवां जे गिरबनि तरफ़ वधिया त पोइ न अवां सलामत हूंदो, न अवां जा इहे महल, न अवां जा जेको आहे पंहिंजो बंगला महफ़ूज़। ख़िलाफ़ हफ़्ते में 2 भेरा पेट्रोल महांगो थियो आहे। हीउ ज़ुल्म आहे माण्हुनि सां। माण्हू पंहिंजा बचा खपाइण ते मजबूर आहिनि। माण्हुनि वटि अठो कोन्हे, माण्हुनि वटि अझो न आहे। हे नवाज़ लीग वारा किथे आहिनि जेके चवनि पिया त असीं पंहिंजा कपिड़ा पाए खपायूं, ख़ुशहाली आणंदासीं। वज़ीर आज़म कपिड़ा त कोन खपाया आहिनि। हे असांजा मौलाना साहिब किथे आहिनि जॾहिं हेॾा वॾा धरना पिया, लांग मार्च पे कया त इमरान तो महांगाई करे इमरान खे त तव्हां हटायो, पर तव्हां कहिड़ी असांजे लाइ जेको सहूलियत कई आहे, तव्हां त उन खां वधीक ज़ालिम निकिता आहियो। आख़िर ताईं ख़ामोश छो आहियो? हींअर असीं सभिनी उन्हनि लीडरनि खां पुछूं था वफ़ाक़ी गवर्नमेंट जे में जेके बि शामिल आहिनि त हाणे अव्हां ख़ामोश आहियो, हाणे अव्हां खे ज़ुबान बंदि आहे। अव्हां जे वात में हिकिड़ी निपिल अमेरिका विझी छॾी आहे, अव्हां उनखे चूसण में पूरा आहियो। ग़रीबनि जो को तदारक कोन्हे। ग़रीब बुख ते वेठा आहिनि, ग़रीब बच्चा पिया खपनि, ग़रीबनि खे ओढ़ण लाइ कपिड़ो कोन्हे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त पेट्रोलियम जे अघनि खे घटि करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दूओ, जेकब न्यूज़ ठुल।